ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि। आत्मघाती महापापी न ठही करे डबल अहिंसक थियण जी युक्तियूं बाबा ॿुधाइनि था। 15/10/75 जा महावाक्य आहिनि। अॼु बाप दादा ॿारनि जो गुणगान करनि पिया। गुणगान कंदे ॾिठनि कि ड्रामा जे अंदरि ॿारनि जो केतिरो ऊंचो सर्वश्रेष्ठ पार्ट आहे। उहो बि कल्प में हिन संगम युग जी ही महिमा योग्य ठाहींदा आहिनि। पूरे कल्प में हाणे संगम युग में ही असां महिमा जो योग्य ठाहींदा आहियूं। इन युग में स्वयं परमात्मा भी तव्हां श्रेष्ठ आत्माउनि जी महिमा ॻाईंदा आहिनि न। हिन समय ही तव्हां डबल महिमा जा अधिकारी ठहींदा आहियो। हिन समय ही तव्हां डबल महिमा जे अधिकारी ठहींदा आहियो। त बाबा हिन संगम युग में अॼु ॾिसनि था कि ॿारनि केॾा ऊंचो ॿारनि जो भाग्य आहे। हिन समय असां डबल महिमा जा अधिकारी ठहींदा आहियूं। हिकु त बाप समान मास्टर सागर ठहींदा आहियूं। ॿियो बाबा जे गुण व शक्तियूं जो आहिनि उन्हनि में ॿिन्हिनि में मास्टर ठहींदा आहियूं। हिकु त बाप समान मास्टर सागर ठहींदा आहियूं ऐं जो बाबा जी गुण ऐं शक्तियूं आहिनि न बाबा में उन्हनि जा बि मास्टर ठही वेंदा आहियूं। बाबा चईंदा आहिनि न तव्हां मुंहिंजा बालक सो मालिक आहियो। असां बाबा वटि ज्ञान आहे, बाबा वटि शक्तियूं आहिनि, लेकिन अनुभव त असां कंदा आहियूं न, त असां मास्टर थी वियासीं न। साथ साथ आत्मा जी श्रेष्ठ स्टेज जी बि महिमा आहे। हिकु त असां हाणे त बाबा जहिड़ा गुण शक्तियूं धारण था करूं। ॿियो असांजी आत्मा जी श्रेष्ठ स्टेज कहिड़ी आहे? सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण निर्विकारी, डबल अहिंसक, मर्यादा पुरुषोत्तम। त हाणे त असां बाप समान ठहूं था, लेकिन भविष्य जे लाइ बि हाणे असां तयारु थियूं था न। हिन समय जो ही प्रैक्टिकल में अनुभव हाणे कंदा आहिनि। हिन महिमा जो सत्युग में थोड़ी असां ये अनुभव करे सघंदासीं सर्वगुण 16 कलाउनि जो। हाणे ही असां हिन महिमा जो बि अनुभव करूं था भई संपूर्ण निर्विकारी स्टेज कहिड़ी हूंदी आहे, 16 कलायूं छा हूंदियूं आहिनि, मर्यादायूं छा हूंदियूं आहिनि। हिन सभु ॻाल्हियुनि जी नॉलेज हिन ही समय असां धारण कंदा आहियूं न, त ही डबल महिमा जे योग्य ठहींदा आहियो न। 2 जहान जा मालिक ठहींदा आहियो। असां हाणे 2 जहान जा मालिक ठहींदा आहियूं। डबल पूजा जे योग्य ठहींदा आहियूं। असांजी आत्मा और शरीर ॿिन्हिनि जी पूजा थींदी आहे। असां हाणे परमधाम जा बि मालिक ठहूं था ऐं सत्युग जा बि। डबल वर्सो मुक्ति, जीवन मुक्ति ॿिन्हिनि जो अधिकार प्राप्त थींदो आहे। डबल ताजदारी ठहींदा आहियो। डबल ताज बि प्राप्त आहे न असांखे। हिकु त पवित्रता जो ताज, ॿियो हाणे विश्व जो सेवाधारी जो ताज ऐं भविष्य में विश्व राज्य अधिकारी जो ताज। डबल अहिंसक बि ठहींदा आहियो न। ऐं डबल बाप जा लाडला ऐं सिकीलदा ॿार बि ठहींदा आहियो। हाणे असां डबल अहिंसक बि ठहूं था ऐं डबल बाप जा लाडला ऐं सिकीलदा ॿार बि ठहूं था न। त ॾिसो बाबा चए थो ख़ुदि जी महिमा कंदा रहो। हुन में असां केॾा ख़ुशि थी वञूं कि हाणे असां कंहिंजा लाडला ॿार आहियूं, कंहिंजा सिकीलदा ॿार आहियूं। असांजी बुद्धि केॾी सुठी आहे कि असां बाबा खे पहचाने छॾियो। चलो ॿियो कुझु न त हिन में त असांजी बुद्धि सुठी आहे न। तव्हां चओ न फलानी दीदी ॾाढो सुठो ॿुधाईंदी आहे, दादी वॾी, बाबा ब्रह्मा बाबा, लेकिन तव्हांजी बुद्धि एॾी सुठी त आहे। इन ॻाल्हि में त ख़ुशि रहो कि मां बाबा खे पहचानियो ऐं बाबा जे ज्ञान खे तव्हांजी बुद्धि सम्झी थी सघे, तव्हां धारणा करे था सघो। ॿिया त ॾिसो लसन प्याज छॾण बि केॾी वॾी ॻाल्हि सम्झंदा आहिनि माण्हू। असां त केॾो कुझु बाबा असांखे असांजो भाग्य केॾो सुठो आहे। असां आत्माउनि जो भाग्य केॾो सुठो आहे। कम से कम असां बाबा खे ॼाणियो आहे। बाबा जो असांखे चवनि था उहो असां सम्झूं था, करे बि सघूं था। न त दुनिया वारा त
बाबा खे निराकार रूप में ई सम्झी न सघनि, चवंदा न असांखे त गणेश जो रूप ई सम्झ में ईंदो आहे। त बाबा चवनि था ईअं ईअं जो असां में जो विशेषतायूं आहिनि न, असांखे जो हिन संगम युक्त जो इहो भाग्य मिलियो आहे, हिन जी ख़ुदि बि महिमा करो। बाबा त कंदा ई आहिनि गुणगान। अॼु अज्ञानी मनुष्य ऐं तव्हां त अज्ञानी मनुष्य भॻवान जी महिमा करे, उहो अञा ताईं भॻवान खे सॾु थो करे, ऐं तव्हांजी भॻवान महिमा थो करे। तव्हां भॻवान सां रोज़ु मिलो था, उथो था, वियो था, खाओ था, पीओ था, त ॿुधायो उहो करोड़पति जी बुद्धि सुठी आहे या तव्हांजी सुठी आहे? त बाबा चवनि था ईअं पंहिंजे पाण खे पहचानो कि असां डबल बाप जा लाडला सिकी लधा ॿार, डबल अहिंसक, जी मुक्ति जीवन मुक्ति जा अधिकारी ॿार। माण्हू त स्वर्ग में ॾिसी न सघंदा, चलो असां ऊच पद न, लेकिन स्वर्ग में त वेंदासीं। वैसे त असांखे पुरुषार्थ करिणो आहे ऊच पद पाइण जो, पूरो वर्ष वठण जो बाबा सां पुरुषार्थ करिणो, लेकिन कॾहिं कॾहिं ॿार न वठी पाईंदा आहिनि त दिलि शिकस्त थी वेंदा आहिनि या ॿियनि खे ॾिसंदा आहिनि। त हिन करे असांखे छा प्राप्ति थी आहे, असां केतिरो प्राप्त करे सघूं था, हुन में संतुष्ट रही करे सदा ख़ुशि रहो। अहिड़ा ॿारनि जी श्रेष्ठता जो गुणगान बाबा करनि पिया कि ॿार कहिड़ा बालक ठही करे, ॿार कीअं मुंहिंजो बालक ठही करे विश्व जे मालिक जा बि मालिक था ठही वञनि। मतिलबु बाबा जो विश्व जो मालिक आहे, असां हुन जा मालिक आहियूं। अहिड़े पंहिंजी महिमा छा स्वयं बि सिमरण करे हर्षित रहंदा आहियो? हिन सिमरन सां कॾहिं बि माया जो वार न थींदो असांजे मथां। अगरि असां इहे बि सिमरन कंदा रहूं न ख़ुदि जी महिमा, त असांजे मथां माया जो कॾहिं बि वार न थींदो। बाप अॼु ॾिसनि पिया कि कहिड़ो कहिड़ो ॿार के स्टेज ताईं पहुचियो आहे। मुख्य ॻाल्हि आहे बाप समान सर्व गुणनि में मास्टर सागर केसि ताईं ठहे। मुख्य ॻाल्हि आहे कि बाबा समान ॿार सर्व गुणनि में मास्टर सागर केसि ताईं ठहे। मास्टर सागर सर्व गुणनि में, सर्व शक्तियुनि जो वरसो प्रैक्टिकल जीवन में केसि ताईं अनुभव कयो आहे। चेक करो कि असां बाप समान सर्व गुणनि में मास्टर केतिरो ठहिया आहियूं, कहिड़ा कहिड़ा गुण असां में आया आहिनि। हर्षित मुक्ता, नम्रता, निर्भयता, सहनशीलता, निर्मानता, कहिड़ा कहिड़ा गुण असां में आया आहिनि, कहिड़ी कहिड़ी शक्तियूं असां प्रैक्टिकल में जीवन में यूज़ करे हलूं था। केतिरो असां शक्तियुनि जो अनुभव करूं था कि हा पहिरियों मूं में सहन शक्ति न हुई, हाणे मां सहन करे वठंदी आहियां, समाए वठंदी आहियां, हाणे मां सोचदी न आहियां, हाणे मूंखे फालतू वीचार न ईंदा आहिनि, अर्थात मां मास्टर सर्वशक्तिवान थी वई आहियां। साथ साथ आत्मा जी जो श्रेष्ठ व महान स्टेज आहे संपूर्ण निर्विकारी, सर्वगुण संपन्न, 16 कला संपन्न, मर्यादा पुरुषोत्तम और संपूर्ण अहिंसक। इन महानता के केसि ताईं जीवन में लायो अथव? संपूर्ण निर्विकारीपन आयो आहे, अञा ताईं असांखे कोई न कोई विकार परेशान कंदो आहे। बाबा चवनि था 16 कला आयूं आहिनि, मर्यादायूं आयूं आहिनि, डबल अहिंसक थिया आहियूं। हिन महानता के केसि ताईं असां जीवन में लायो आहे। गुण संपन्न अवस्था जो केवल गायन ई आहे, ऐं सर्व गुण संपन्न जी अवस्था में यदि हिकु बि गुण जी कमी आहे त हुननि खे उहो फुल महिमा योग्य न ठहींदा। त बाबा चवनि था कि चेक करो असां में सभु गुण आया आहिनि, तॾहिं असां महिमा योग्य ठहींदासीं। त पंहिंजे पाण खे चेक करो कि सर्व गुणनि मां असां केतिरा गुणनि में ऐं केतिरी परसेंटेज में स्वयं में गुणनि जी कमी आहे। पंहिंजे पाण खे चेक करो कि सर्व गुणनि मां असां केतिरे गुणनि में, केतिरी परसेंटेज में स्वयं में गुणनि जी कमी आहे।
16 कला अर्थात सर्व विशेषताउनि में संपन्न, अर्थात जहिड़ो समय ओड़ो स्वरूप ठाहे सघंदा आहियो पंहिंजो, या समय कुछ ॿियो हुजे ऐं असांजो स्वरूप कुछ ॿियो हुजे, ऐं जहिड़ो संकल्प ओड़ो ई स्वरूप लाए सघंदा आहियो। बाप द्वारा प्राप्त हुए पुरुषार्थ जी विधि द्वारा सर्व सिद्धियों समय ते स्वयं जे प्रति स्वर आत्माउनि जी सेवा जे प्रति कार्य में लगाए सघंदा आहियो। बाप द्वारा प्राप्त हुई पुरुषार्थ जी जो विधि आहे, विधि द्वारा सर्व सिद्धियों जो भी असांखे सिद्धि प्राप्त आहे, समय ते स्वयं जे प्रति व सर्व आत्माउनि जी सेवा जे प्रति कार्य में लगाए सघंदा आहियो। चेक करो, जब बाबा द्वारा जो असांखे सिद्धियूं प्राप्त थियूं आहिनि, जो पुरुषार्थ जी विधि ऐं सर्व सिद्धि प्राप्त थी वियूं आहिनि, त असां छा स्वयं ऐं सर्व जे प्रति कार्य में लगाए सघंदा आहियूं। भई हाणे कंहिंखे कोई परेशानी थी थिए, कोई ॾाढो दुखी परेशान आहे, त असां छा पंहिंजी हुनखे संकल्प सां हुनखे संकल्प करूं तव्हांजो सभु दुख दूर थी वञे, तव्हां सुखी थी वञो, त हुनजो दुख दूर थी असांजे चइण ऐं सोचण सां थी सघंदो आहे, मतिलबु असांखे सिद्धि प्राप्त आहे। सर्व शक्तियुनि जो अनुभव में लाहींदे हुए सर्व आत्माउनि जे प्रति उन्हनि जी आवश्यकता प्रमाण वरदान रूप ॾेई सघंदा आहियो। सर्व शक्तियुनि खे अनुभव में लाहींदे हुए सर्व आत्माउनि प्रति उन्हनि जी आवश्यकता प्रमाण, भई कीअं आत्मा खे कहिड़ी शक्ति खपे, कीअं आत्मा खे कहिड़ी शक्ति खपे, त आवश्यकता प्रमाण वरदान रूप में हुननि खे ॾेई सघंदा आहियो। भई तव्हां कोई चए तव्हांखे कि मूंखां त सहन ई नथो थिए, त तव्हांजो ईअं चइण, तव्हां सहनशील आत्मा आहियो, तव्हां ॾाढी सुखी आत्मा आहियो, चओ या सोचो त हुन आत्मा में सहन शक्ति अचे थी। असांजे चइण ऐं सोचण सां अगरि हुन में अचे थी, त मतिलबु असां द्वारा हुनखे वरदान प्राप्त थी वियो, शक्ति प्राप्त थी वई। उन आत्मा खे असां उहा शक्ति, उहो गुण, उहा हिम्मत दान में ॾिनी। सर्व ॻाल्हियुनि में बैलेंस रखी सघो, इहे सभु कलायूं हूंदियूं आहिनि। 16 कला अर्थात स्वयं में इहे कलायूं हुजणियूं खपनि। जहिड़ो समय ओड़ो रूप ठाहे सघूं, जहिड़ो माण्हू हुन अनुसार हुन हली सघूं, जहिड़ो समय ते जे माण्हू खे जो शक्ति जो गुण खपे उहो ॾेई सघूं। त बाबा चवनि था सर्व शक्तियुनि खे अनुभव में लाहींदे हुए सर्व आत्माउनि जे प्रति हुन जी आवश्यकता प्रमाण वरदान रूप में ॾेई सघंदा आहियो। सर्व ॻाल्हियुनि में बैलेंस रखी सघंदा आहियो, अर्थात हाणे लवफुल, हाणे लॉफुल ठही सघंदा आहियो। हाणे महाकाली रूप, हाणे शीतलता रूप ठही सघंदा आहियो। हाणे असां कंहिंसां प्यार सां था हलूं, हाणे पंहिंजी जेकी मर्यादायूं आहिनि हुन अनुसार, जीअं माउ हूंदी आहे न, उहा माउ पहिरियों ॿारनि खे प्यार बि कंदी आहे, लेकिन ग़लती में पोइ उहा लॉफुल बि ठही वेंदी आहे। त उहो ई असांखे हाणे असां माण्हुनि सां ॾाढो प्यार सां हलूं था, लेकिन जाते बाबा जी मर्यादायूं जो श्रीमत हूंदी आहे उन में पोइ असांखे हुन रीति हलणो आहे। हीअं न प्यार में पोइ असां ढिला थी वञूं। हाणे असांजो महाकाली रूप, हाणे असांजो शीतल रूप ठही सघंदो आहे। इहे सर्व विशेषताऊं अर्थात 16 कला संपन्न आहियो। बाबा चवनि था इहे सर्व विशेषताऊं अर्थात 16 कला संपन्न आहियो। हिन जे लाइ सर्व कर्मेंद्रियूं, सर्व आत्मिक शक्तियूं, मन बुद्धि संस्कार, इन सर्व ते अधिकार खपे। हिन जे लाइ 16 कला संपन्न ठहिण लाइ असांखे पंहिंजी हर स्थूल ऐं सूक्ष्म कर्मेंद्रियनि जे मथां पूरो अधिकार खपे।
तॾहिं ई असां ठही सघंदा आहियूं, जंहिंखे बाबा चईंदा आहिनि स्वराज्य अधिकारी। अहिड़ो अधिकारी ई 16 कला संपन्न ठही सघंदो आहे। भई जहिड़ो समय ओड़ो रूप ठाहे छॾूं त उनजे लाइ त मन खे बि उन रीति सेट करिणो पवंदो, शरीर खे बि उन रीति सेट करिणो पवंदो न। कोई भी कमज़ोरी वारी कला न ॾेखारे में ॾेई सघंदी आहे, अर्थात विशेषतायूं न ॾेखारे सघंदा आहियूं ऐं न ई अनुभव कराए सघंदा आहियूं। कोई भी कमज़ोरी वारो कला न ॾेखारे सघंदो। अगर कंहिंमें कोई कमज़ोरी हूंदी न त उहा आत्मा ये सभु कलाएं न ॾेखारे सघंदियूं, अर्थात विशेषता न ॾेखारे सघंदियूं, न अनुभव कराए सघंदियूं। हिन रीति सां पंहिंजे खे चेक करो, सर्व विशेषतायूं धारण कयूं आहिनि, अर्थात 16 कला संपन्न ठहिया आहिनि। संपूर्ण निर्विकारी अर्थात सर्वविकार, सर्ववंश सहित, अंश मात्र भी अर्थात संकल्प व स्वप्न मात्र भी कोई विकार असां में न रहे। बाबा चवनि था कोई भी सर्व विकारनि जी अविद्या थी वञे, कोई भी विकार असां में न रहे, असांखे सर्व विकारनि जी अविद्या थी वञे। हिनखे चइबो आहे संपूर्ण निर्विकारी। सर्व विकार, सर्व वंश सहित, अंश मात्र भी अर्थात संकल्प स्वप्न में भी न हुजे, उनखे चइबो आहे संपूर्ण निर्विकारी मर्यादा पुरुषोत्तम। अर्थात हर संकल्प, हर सेकंड, हर कदम श्रीमत अनुसार, हर सेकंड, हर संकल्प, हर कदम असांजो श्रीमत अनुसार। कल भी बाबा स्लोगन में जी न, मर्यादाउनि जे कंगन में स्वयं खे बांधी वठो त सभु बंधन समाप्त थी वेंदा। त असांजो हर संकल्प, हर सेकंड, हर कदम बाबा जी श्रीमत ते हलंदा रहंदासीं। बाबा जी श्रीमत ते हलण में खुद खे बंधी छॾो त बाक़ी सभु बंधन समाप्त थी वेंदा। इनखे चइबो आहे मर्यादा पुरुषोत्तम। तो मर्यादा पुरुषोत्तम अर्थात हर संकल्प, हर समय, हर श्वास, हर कदम बाबा जी श्रीमत अनुसार। संकल्प भी व हिकु कदम भी ईश्वरीय मर्यादाउनि जी लकीर जे ॿाहिरि न हुजे। अमृत वेले खां रात जो सुम्हण ताईं हर कदम मर्यादा अनुकूल। स्मृति, वृत्ति ऐं दृष्टि भी सदा ही मर्यादा प्रमाण हुजणी खपे। असांजी स्मृति में भी आत्मिक भाव, दृष्टि में भी आत्मिक भाव, वृत्ति भी सदा शुद्ध। ये असांजी मर्यादायूं आहिनि। उल्टो सुल्टो सोचणु, फालतू ॻाल्हाइणु, ये असांजी मर्यादाउनि में न ईंदा आहिनि। असां चऊं फलानो ईअं आहे, उहो आहे, न। असांजी मर्यादायूं छा आहिनि? जो जहिड़ो बि आहे असांखे हुनजे लाइ सुठो सोचणो आहे। भई अगरि हुन में कमी कमज़ोरी बि आहे त ठीकु थी वेंदो। ऐं दृष्टि बि सदा मर्यादा प्रमाण हुजे। अहिड़ा मर्यादा पुरुषोत्तम केसि ताईं ठहिया आहियो, बाबा चवनि था। त चेक करो, असांजो हर संकल्प, बोल, कर्म बाबा जी श्रीमत प्रमाण आहे। इहो ई त असांखे करिणो आहे। सुबुह खां राति ताईं ॿियो करिणो छा आहे असांखे? बसि ख़ुदि खे श्रृंगारंदा वञो। वैसे भी ख़ुदि खे श्रृंगारणु सभिनि खे सुठो लॻंदो आहे न। हाणे असांखे सुबुह खां राति ताईं पंहिंजी आत्मा जो श्रृंगार करिणो आहे। कोई भी फालतू संकल्प, बोल, कर्म थियो त सम्झो असांजो श्रृंगार बिगड़ी वियो। त श्रृंगार खे बिगड़ण न ॾियो। जीअं पंहिंजे कपिड़नि जो माण्हू ध्यानु रखंदा आहिनि न, कि असांजे कपिड़नि में मेरा न थियनि, दाग न लॻे, ध्यान सां सभु कंदा आहिनि कमु। उहो ई हाणे असांखे पंहिंजी आत्मा जे मन, बुद्धि, संस्कारनि ते ध्यानु ॾियणो। असांजे मन में कोई भी संकल्प, कुझु भी बोल, कर्म बाबा जी श्रीमत जे अनुसार, बाबा जी श्रीमत जे बिना न हुजणो खपे। ये ध्यानु ॾियणो आहे। डबल अहिंसक अर्थात अपवित्रता, अर्थात काम शत्रु, स्वप्न में भी वार न करे।
जीअं ॿारनि खे काम विकार छा थींदो आहे, हुनजी अविद्या हूंदी आहे न, त ईअं ई बाबा असांखे चवनि था कि असांखे सभु विकारनि जी अविद्या थी वञे। इहे सभु छा थींदो आहे कि ॿार जे साम्हूं माण्हू इहे विकार बुरा आहिनि या अहिड़ा सीन अचनि त हुनखे पतो लॻंदो इहे छा था करनि, त उहा असांखे पतो ई न आहे इहे छा था करनि। असां पंहिंजी सदा शुद्ध दृष्टि, शुद्ध वृत्ति, शुद्ध भावना रखूं। असां मां शुद्ध आत्मा आहियूं। डबल अहिंसक अर्थात अपवित्रता अर्थात काम शत्रु स्वप्न में भी वार न करे सके। सदा भाई भाई जी स्मृति सहज और स्वतः अर्थात स्मृति स्वरूप में रहे। ये डबल अहिंसक आत्मघात जो महापाप भी न कंदा आहिनि। डबल अहिंसक में हिकु त बाबा चईंदा आहिनि न काम कटारी न हलाइण, ॿियो बाबा चईंदा आहिनि कि इहा हथ पेरनि जी लड़ाई बि त हिंसा थींदी आहे न, काम कटारी बि हिंसा। अॼु बाबा चवनि था भई ख़ुदि जे शरीर खे मारे कोई त इहे जो देह जो घात करे छॾंदा आहिनि माण्हू, आत्मघात जो महापाप बि न करे। आत्मघात अर्थात पंहिंजी संपूर्ण सतो प्रधान स्टेज सां हेठि किरे पंहिंजो घात करे छॾंदा आहिनि न। हिते आत्मघात जो मतिलबु छा थींदो? दुनिया में त माण्हू पंहिंजे शरीर खे ख़तमु कंदा आहिनि, लेकिन ये आत्मघात आत्महत्या जो मतिलबु छा थींदो आहे कि हिन समय सभी माण्हू पंहिंजी आत्मा जी हत्या त करनि ई था। मतिलबु आत्मा जो सच्ची आहे, आत्मा जो सतो प्रधानता जी स्टेज आहे, हुन खां हेठि अचणु मतिलबु आत्मघात करे छॾियो। आत्मा जो नेचर आहे सदा शांत रहणु, शुद्ध रहणु, लेकिन असां अशांत रहूं था, असां अशुद्ध संकल्प ग्रहण करूं था, ये मतिलबु आत्मा जो असां घात था करूं। ऊचाई सां हेठि किरण ई घात आहे न। आत्मा जा असली गुण स्वरूप ऐं शक्ति स्वरूप स्थिति खां हेठि अचणु अर्थात विस्मृति थियणु, इहे बि पाप जे खाते में जमा थी वेंदो आहे। त कॾहिं बि इहो बि पाप न करो, सदा स्मृति स्वरूप रहो कि मां केरु आहियां, मुंहिंजा गुण, मुंहिंजी शक्तियूं छा छा आहिनि। हिन करे चइबो आत्मघाती महापापी। साथ साथ अहिंसक आत्मा कॾहिं खून न कंदी आहे। खून करणु, हिंसा करणु, त तव्हां मां बि कोई खून कंदो आहे? बाबा पुछनि था असां मां कोई ॿार खून कंदो आहे? जो बाप द्वारा दिव्य बुद्धि व दिव्य विवेक व ईश्वरीय विवेक मिलियो आहे, वह मायावश परमत कुसंगवश परिस्थिति जे वश अगरि ईश्वरीय विवेक खे दबाए छॾियो त सम्झो ईश्वरीय विवेक जो खून कंदा आहियूं असां, या दिव्य बुद्धि जो खून कंदा आहियूं। आत्मघात मतिलबु पंहिंजी सतो प्रधान स्टेज खां हेठि अचणु, किरण जी स्टेज। ऐं खून करणु मतिलबु पंहिंजी दिव्य बुद्धि, दिव्य विवेक व ईश्वरीय विवेक जो असांखे मिलियो आहे, सम्झ जो असांखे मिली आहे न, उहा असां माया जे वश परमत कुसंग, भई बाबा जो असांखे एॾी ऊची सम्झ ॾिए थो, ऐं असां अञा बि दुनिया वारनि जे संग में अची करे बाबा जी संग खे न मञी करे माण्हुनि जी संग जे अनुसार हलूं था, त इहे जीअं असां पंहिंजी सम्झ जो खून करे छॾियो। बाबा जो असांखे सम्झ ॾिनी, हुनजो खून करे छॾियो। बाद में चिलाईंदा आहियो कि चाहींदा त न आहियूं, लेकिन करे वरितो, न चाहींदे हुए बि करे वरितो। गोया हिन ईश्वरीय विवेक जो खून करे छॾियो। कूड़ ॻाल्हाइणु, चोरी करणु, ठगी करणु व धोखो ॾियणु, हिन खे चइबो आहे हिंसा व महापाप चइबो आहे। तव्हां त ब्राह्मण चोरी कहिड़ी कंदा आहियो? असां ब्राह्मण चोरी कंदा आहियूं? बाबा पुछनि था कहिड़ी चोरी कंदा आहियूं असां?
शूद्रपन जी संस्कार स्वभाव व बोल व कंहिंजे प्रति भावना ब्राह्मण ठहण खां पोइ कार्य में लॻाईंदा आहियो व अपनाईंदा आहियो त गोया शूद्रनि जी वस्तु खे चोरी करे छॾंदा आहियो। शूद्र आत्मा जी जो भावनायूं हूंदियूं आहिनि, हाणे त असां हुनखे छॾे छॾियो, पर अञा बि असां हुननि जी संस्कार स्वभाव बोल भावना बाबा चवनि था अगरि अञा बि तव्हां उन्हनि खे यूज़ करे हलो था त मतिलबु कि तव्हां शूद्रनि जी वस्तु चोरी था करो। असांखे त बाबा ॿुधाए थी न असांजा भाव स्वभाव भावना कहिड़ी हुजणी खपे, जबकि ये ब्राह्मणनि जी वस्तु ई न आहे त ॿियनि जी वस्तु यूज़ करण अर्थात ब्राह्मण ठहण खां पोइ आसुरी व शूद्रपन जी संस्कार स्वभाव धारण करण अर्थात हिंसा करण, चोरी करण भी हिकु हिंसा ई आहे न। ये ही कूड़ कीअं ॻाल्हाईंदा आहियो, चोरी कीअं कंदा आहियूं, ॿियनि शूद्रपन जे संस्कार खे यूज़ कंदा आहियूं। हाणे बाबा चवंदा कूड़ कीअं ॻाल्हाईंदा आहियो, चवंदा असां ट्रस्टी आहियूं, सभु कुझु तव्हांजो आहे, तन मन धन ऐं धन सभु तव्हांजो आहे, पोइ मुंहिंजेपन में मोहवश थी करे हलंदा आहियो त मुंहिंजोपन लाइण व मुंहिंजो सम्झण इहे बि कूड़ थियो न। बाबा चवनि था चइण तुंहिंजो ऐं करण मुंहिंजो कूड़ थियो न। त बाबा चवनि था ॾिसो कूड़ बि अगरि असां चऊं था, अगरि असांखे कंहिंजी बि टेंशन आहे, कुझु बि अगरि असां ख़ुदि जो सम्झी करे हलूं था, चऊं था सभु कुझु बाबा खे ॾेई छॾियो, अञा ताईं ख़ुदि जो मञी करे हलो था त असां रोज़ु कूड़ था ॻाल्हायूं, पोइ पाप पईंदो न। वाइदो कंदा आहियो तव्हां सां ई खायां, तव्हां सां ई वियां, तव्हां सां ई ॻाल्हायां ऐं तव्हां सां सर्व संबंध निभायां, लेकिन प्रैक्टिकल में अन्य आत्माउनि सां बि संबंध व संपर्क रखंदा आहियूं। बाबा ईअं नथा चवनि सभु न रखो, लेकिन जीअं अड़ोसी पड़ोसी माण्हुनि सां ॻाल्हाईंदा आहियूं न, लेकिन पंहिंजा त पंहिंजा ई हूंदा आहिनि। उहा ई असां हिन दुनिया में माण्हुनि सां ॻाल्हायूं था, संबंध रखूं था, लेकिन पंहिंजो त पंहिंजो ई आहे न बाबा। त बाबा चवंदा आहिनि कि ईअं निभाईंदा आहियो, न निभाईंदा आहियो त मतिलबु असां कूड़ ॻाल्हाईंदा आहियूं। बाप जी स्मृति जे बजाए अन्य स्मृति बि साथ साथ रखंदा आहियो त इहे बि खून थी वियो न। वाइदो आहे मुंहिंजो त हिकु बाप ॿियो न कोई, अगरि उहो न निभाईंदा आहियो त इहो बि कूड़ ॻाल्हाईंदा आहियूं। ईअं ई धोखो व ठगी कहिड़ी कंदा आहियो, सभिनि खां वॾो धोखो कहिड़ो ॾींदा आहियूं असां, स्वयं खे ॾींदा आहियूं कि जो ॼाणंदे हुए मञंदे हुए पोइ बि स्वयं खे श्रेष्ठ प्राप्ति सां वंचित करे ॾींदा आहियूं। भई असांखे पतो आहे हीअं हीअं धारणा कंदासीं, हीअं सेवा कंदासीं, हीअं पुरुषार्थ कंदासीं त असांखे ऊच पद मिली सघंदो आहे, ऐं अगरि असां उहो न कंदा आहियूं त स्वयं खे धोखो ॾींदा आहियूं। धोखे जी निशानी आहे जंहिंसां दुख जी प्राप्ति थिए। भई असांखे पतो आहे रोज़ु अमृत वेलो करण सां, सुठी रीति मुरली ॿुधण सां, सेवा करण सां, धारणा करण सां असांखे छा प्राप्ति आहे। त बाबा चवनि था कि अगरि तव्हां हीअं नथा हलो, हीअं पुरुषार्थ करे नथा हलो त मतिलबु ख़ुदि खे धोखो था ॾियो। धोखो ॾियण जी, असां ख़ुदि खे धोखो ॾियूं था, हुनजी निशानी की अञा बि असांखे घड़ी घड़ी दुख जी फीलिंग ईंदी हूंदी। अगरि तव्हांखे अञा बि कंहिं ॻाल्हि जो दुख थींदो आहे न त मतिलबु जो असांखे बाबा ॾिनो अथई, चए अथई उहो असां नथा करे सघूं, असां स्वयं खे धोखो था ॾियूं। साथ साथ ब्राह्मण परिवार में बि धोखो ॾींदो आहे, चईंदो हिकु करण ॿियो, पंहिंजी कमज़ोरियूं छिपाए करे ॿाहिरां खां पंहिंजो नाम बालो करणु व पंहिंजे खे सुठो पुरुषार्थी सिद्ध करणु। भई असांजो जहिड़ो पुरुषार्थ हले थो, असां जहिड़ा आहियूं उहो माण्हुनि खे नज़र अचे न। अगरि असां चऊं न हा असां त ईअं कंदा आहियूं त असां ख़ुदि खे ऐं ब्राह्मण परिवार खे बि धोखो था ॾियूं न। इहे हिक ॿिए खे धोखो ॾींदा आहे, कोई बि ग़लती करे छिपाइण इहे बि धोखो आहे न, व ठगी करणु त डबल अहिंसक अर्थात पुण्य आत्मा।
महान आत्मा जैसा कोई प्रकार जो पाप નથી. डबल आंसर अर्थात पुण्य आत्मा, महान आत्मा जैसा कोई भी पाप न थे. पाप में बाबा ॿुधाई न, कूड़ कीअं ॻाल्हाईंदा आहियूं, चोरी कीअं कंदा आहियूं, धोखो कीअं ॾींदा आहियूं, ऐं विकार बुराई त आहे सही. त डबल आंसर अर्थात आत्मघात भी न करिणो आहे, खून भी न करिणो आहे. कहिड़ो कहिड़ो आत्मघात, पंहिंजी सतो प्रधानता जी स्टेज सां हेठि न अचिणो आहे. खून कहिड़ो न करिणो आहे. असांखे जो बाबा सम्झ ॾिनी अथई हुनखे छॾे करे ॿियनि जी सम्झ जे अनुसार न हलणु, त इहे खून न करणु थियो. चोरी न करणी आहे, ॿियनि जे शूद्रपन जे संस्कार खे यूज़ करणु, हीअ बि चोरी थी. कूड़ न ॻाल्हायो, भई मुंहिंजो सभु तुंहिंजो आहे त तुंहिंजो ई सम्झी करे हलो, हीअं न चइणु तुंहिंजो मञणु मुंहिंजो. धोखो न ॾियो अर्थात पंहिंजे पाण असांखे पतो आहे कि हीअं करण सां असांजो स्थिति सुठी थींदी, त हुनखे यूज़ करो. यूज़ नथा करो त ख़ुदि खे धोखो था ॾियो. जो तव्हांजी पुरुषार्थ जी स्टेज आहे, अगरि तव्हांखां कोई पुछे थो छा कहिड़ी स्टेज आहे, छा कंदा आहियो, त जो आहे अमृत वेलो न थींदो आहे त भई सही से ॿुधायो. मुरली क्लास रेगुलर न ॿुधंदा आहियो त सही से ॿुधायो. धोखो न ॾियो असां कंहिंखे बि. त हुन सां छा थींदो आहे, जेको बि असांखां कोई माण्हू पुछंदो आहे न, सम्झो कोई वॾो दीदी या कोई पुछे थो, त अगरि असां सची ॿुधाईंदा आहियूं न त बाबा उन्हनि द्वारा असांजी मदद कंदो आहे. भई असां नथा करे सघूं त छिपायो न. कई बार ईअं न सेंटर ते ॿार ईअं ई अची करे वेही रहंदा आहिनि, चवंदा आहिनि हा असां त पवित्रता पालन कंदा आहियूं, असां त लहसुन प्याज न खाईंदा आहियूं, घर वेठा खाईंदा आहियूं. त हीअं न करिणो. जो सची आहे सच ॿुधाए करे हलंदा त बाबा जी ऐं सर्व ब्रह्मण परिवार जी बि मदद मिलंदी आहे. ईअं पंहिंजे खे चेक करो कि आत्मा जी सर्वश्रेष्ठ स्टेज जो ॿुधाई उहो केसि ताईं धारण कई आहे. ईअं सर्वश्रेष्ठ आत्माउनि जो बाप बि, अहिड़ी सर्वश्रेष्ठ आत्माउनि जो बाप बि गायन कंदा आहिनि. त अॼु अहिड़े ॿारनि जो गुणगान बाबा करनि पिया, व माला सिमरन करनि पिया. त चेक करो असां अहिड़ा आहियूं त असांजो बाबा गुणगान पियो करे अॼु. अच्छा, अहिड़ा सर्व महान, सर्व योग्यताएं संपन्न, गायन पूजन योग्य डबल अहिंसक ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते. अच्छा, ओम शांति. बाबा खे यादि करो.